हाय अल्लाह साईं, अल्लाह साईं। हे चुल्ह खाली लगी पई आहे जो भला पेट पूजा न थींदी छा? चाची मां त वधी पई आहियां, मुश्किल उथी सघां। ख़ैर त आहे, छा थियो आहे? दिमाग़ जूं रॻां सूर को फाटनि थियूं। इहो मूंखे पहिरियों ॿुधायां न। हाणे हो छोकर नाज़ी वियल आहे स्कूल, उहो पोपरी चए त मां हथु न विझां कम में, मां कुराड़ी ज़ाइफ़ा त मड़ कोन थी धुआं झले सघां। चओ न पोपरी खे, सिहत आहे त मां असां बि कयूं था, भला हाणे मजबूरी में बि न कंदी छा? काकड़ो करण महिल त दिमाग़ जो रुॻा नथियूं फाटनि, बाक़ी मानी विझंदी त मरी वेंदीअं। अलाह मर्ज़ु ॾिनो आहे त पुछंदीसांव, कयो ठठोल। को मर्ज़ु कोन्हे तोखे, तूं ड्रामो थी करीं। कमु करे त कर, न त आऊंठे ते चढ़। साए थी मोतबर पंहिंजी पर में, मां में बि हूंदो उथण जो त मां उथी कमुकार कंदसि न। मां ते किसास कयो त बीमार पई आहे, किसास छॾ वात जी पुछा कयासीं। सखणी पुछा माण्हू दुश्मन खां बि कंदो आहे, न न अञा उथी ॿिए खे झीर ॾे हियांव खे, तव्हां मां पुॼंदो बि त इहो न। छाजो तोखे मथे में सूरु आहे? सुबुह ॾंडी ॾोड़ी थी घुमंदी पई वठे, हिनमहिल तोखे टीहड़ चढ़ियो आहे। इहो वात भञंदी साईं, मां ॿुधायां थी मतां भुल हुजई। टीहड़ चढ़े तोखे, बद फज़ीलती, न वॾे न नंढाई, न अदब न इख़लाक़। मां को तुंहिंजो सन्नो आहियां जो तूं मां सां ईअं थी ॻाल्हाए? बुछड़ी, मूंखे न आहे छा ख़बर उते माणे तोखे कुतनि सां गॾु खाराईंदी? को मुंहिंजो न ॾिठल हुजे त पोइ अञा चओ बि सही, हिते अचे वीद थी आहे असां खां। तुंहिंजी बि जेका घर में इज़त ई न, उहा सभ खे ख़बर आहे। नुंहुं नक में दमु कयूं वेठी आहे, ससु उथंदे वेहंदे पई नकु वढींदी आहे। ॻाल्हाए ख़्याल सां, ससु मुंहिंजी मरी वई हुई। हा बाक़ी नुंहं जी ॻाल्हि कर, उन वाक़ई मुंहिंजे नक में दमु कयो हो, मञणु मुराद आहे। तेलाऊं त अचे हिते निकिती आहे न, कढोड़ 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 बुछड़ी कढोड़ कढोड़, हा कढोड़ बुछड़ी नथी चवां त वञे थी उघलंदी। हा तोखे अॼु मां सेख त ॾींदसि, मुंहिंजो ॿियो पादर काॾे वियो? ॿियो पादर वियो काॾे मुंहिंजो? अलाह टीबी ॾींदुई, अलाह कंदो कैंसर में मुब्तला थींदीअ। रब रसूल में आहे त बलगम में रतु ईंदई, खंघि ज़ुकाम थींदुई, ओछल टुरझी मरंदीअ। अलाह काकड़ो किराईंदुई, अलाह ज़बान न ॾींदुई जो मां सां ॻाल्हाए सघंदीअ। जे मां उथण जहिड़ी हुजां न महिल ॼुंडनि मां वठी तोखे आगुर ते गिहलिया, पर मां बीमार आहियां, मां मजबूर आहियां। पिट पिट मोकल थी, मुंहिंजे आऊंठे खे बि परवाह न थी। अलाए सचो अलाए कूड़, मां ॿुधुमि त इहो छोकर नाज़ी जेका आहे भितर खां थी वठी। न आदी, उहा जवान शौरी मां पंहिंजे मासूम जे कंध में हणंदसि। अलाए चए मलूका चए पई त इहो छोकर नाज़ी खे सरकारी नौकिरी मिली आहे, हाणे असां वठूं। मां सां बि ॻाल्हि कयूं, ईअं मिड़ई कुअल चए पियो त चए मां सोचां थो, पर मां झलियोमांसि। मां चयो नौकिरी उको हुजेसि, के साल वॾी आहे मुंहिंजे छोकिरे खां, इहा सामाई वेठी आहे त इहो भितर मुंहिंजे पेट में बि न आहे। उहो ई त मां ॿुधो त मां चयो मलूका खे छा थी वियो आहे? जा त पोपरी बि न पई ॾे रोशू खे, जा वरी लाग टरकण थी वठे मासूम खां। कुअल वेठो ॼाटे सां सलाह पियो करे। मां चयो दिमाग़ ख़राबु थी कर, मथे खसिजी वई थी। पोइ मुड़ुसालू चुप कई आहे, अधु हिकिड़ी ॾही पाण सां दुश्मणो कयो आहे, वरी वठां बि उतो। इहो त आहे, राति ठकाव छाजा? अधी वागुल वारनि ॾे शादी हुई न, मर्दाणो सॾो राग जो करायऊं त इहो मर्दनि फेर कया, साहो कढियो हुअऊं अधी। मां त ठकावनि ते छिरक भरियो थियसि, गुल खे चयुमि त उथी ॾिस त सही छाजा ठकाव आहिनि। हूं करियो सुम्ही पियो। मुंहिंजा त लिङ पिया लड़ज़नि। इहो सूरतां दुरूद शरीफ़ आयतुल कुर्सी जेको यादि हुयो न पढ़ियो शूकारियुमि। अधु गुलाम बेग तोखे न ॾिसो छा त महफ़िल ही, लॻे थो हिनखे ख़बर ही, तॾहिं त आराम सां सुतो पियो आहे न। हूअं बि किनी आदत अथसि, ॿुधाईंदो ई न, अॻिलो भली फिरेशान हुजे। अलाह बिश्तो नसीब करे चाची खे, उहा चवंदी आई हिन जो दिलि में न कंदी कर, इहा हिनखे नंढे हूंदे खां वठी पिट पियल आहे। जंग जो ख़्यालु थींदो हुअसि न नंढे हूंदे त ॿुधाईंदो न हो, मपियणियो वेही रहंदो हो, पोइ जा ॻोथरा फुल करे वेहंदो हो त पोइ ख़बर पवंदी त आहे अबा ओ सटियूं थी वञे। पोइ इहा ख़बर पवंदी त हिन छोरे ॻोथरा भरिया आहिनि। मूंखे त ख़बर आई
तेलो मां चुपड़ी करे सुती पई हुअसि। ठकाव बि त दीड़ा न डज़ियो डज़। अञा सुम्हा मस पई अधी खे चवां था ठा। मां बिहाव जी बाहि को चयोमांनि ची तारी मानू भूंडो ठा धड़द ऐं धड़द। वॾी पुछड़ी आहे, कंहिंखे न बश्क जाए। स्काउट होशियार, स्काउट आसान बाश, स्काउट क्लैप, लेट्स गो। अचे वई आहे धमचारे, नथी ॾिसे झुड़ी फुड़ी, बस इहो टिंगरी बीठी आहे। भरगण कारवाई, लेट्स गो। तू नथी सुधरे न। ये उम्र सुधरने की नहीं है करे, बिगड़ने की है करे। सिक्का सही है या गलत इसकी पहचान तुम नहीं कर सकती ठकुराइन करे, क्योंकि तुम अंधी हो कौशलिया करे और बहुत जल्द गूंगी बहरी भी हो जाओगी करे, जब अपने बेटे की बर्बादी देखोगी करे। ये मत भूलो कि साधों को कोई सीरियस नहीं लेता और ना ही ये चालाक दुनिया उनके लिए है। सही कहा ठकुराइन करे, बिल्कुल सही कहा करे। पर उससे एक सादी औरत को जीने का अधिकार नहीं है करे, मुर्स उसको लेखता नहीं है करे, पहाड़े वाले उसे बेजारे करे, बच्चे उसको चढ़ाते हैं करे। किधर जाएगी करे, इधर उधर ही घूमेगी फिरेगी ना करे। सब गालियों तुम्हारी लखन जू, पर चोरी चोरी क्यों करती हो? ये तो ऊपर वाले से मैं भी पूछूंगी करे कि किसी को हाथ नहीं देते हो करे, किसी को पैर नहीं देते हो करे, किसी को आंखें नहीं देते हो करे, लेकिन पेट सभी को देते हो करे। ऐसा क्यों करे? वाह क्या बात है, क्या गाल है। तुम्हारी आवाज में वो दर्द है, तुम्हारी आवाज में वो मोहब्बत है। सुनो, आज तुम गाओ और आज मुद्दत की बाद ये पगली दिल खोल कर नाचेगी। शा दुनिया दर्द घटिया दिना, जो वरी तो कया दुश्मना करे। शा दुनिया मूसा घटे कई हुई करे, जो तू भी पजो मुकारो कयो करे। वाह क्या दर्द है, क्या सूर है। ॾाॾी तव्हांजो दौर भलो कन असांजो दौर माशूक हो कोन तव्हां वारे दौर जहिड़ो हो। छड़ी बुख आहे माण्हुनि में, ॾे ऐं ॾे। असांजे दौर में मोहबत ई माण्हुनि में। पाड़े जे ॿारनि खे को वॾड़ो चंबा आणे छॾींदो हो न, अञा उन ॿार खे माउ पीउ दड़का ॾींदा हुआ त ज़रूरु तूं चाहियो आहे न जो तोखे हुननि मार ॾिनी आहे। भला क्रीमियूं जा मेकअप हुया उन महिल? इहा हिकिड़ी क्रीम हूंदी हुई तिब्बत, उहा विसरंदी वारनि वटि। बाक़ी असां ग़रीब गुरबे त कचे पाणी सां बूथ धोतो ॼणो गंजु खटियो। वॾेरी ज़ाल वटि हूंदी इहा क्रीम, पोइ असांजो वञूं त असांखे ख़ाशबू ई अचे। मां चवां अमीर ज़ादनि जी त धप ई पधरी आहे। पोइ जादो मूंखे सम्झायो, चए चरी क्रीम जी बू ई आई आहे। टीवी न रेडियो हो। तो वारो ॾाढो वॾो शौक़ीन हूंदो, भिटाई साईं जूं वायूं ॿुधे कलाम। जॾहिं मौसम ख़राबु हुजे ऐं रेडियो आवाज़ु कैच न करे न, पोइ बबिक्यूं ॿुधो ई न अचूं। पोइ इहो कावड़ंदो। पोइ सॼो ॾींहुं सभु चुप थी करे लिकंदा वठंदा त मतां साम्हूं अचूं सो सरड़िजी वञूं। टीवी त हे पोइ आई। मां वेठी हुजां ॾाॾाई खे ज़ोर पई ॾियां त जादू आई। चवणु लॻी साइण तोखे घुरायो आहे। साइण कंदा हुआ उन महिल इन खे, वॾेरे जी ज़ाल खे। पोइ मां चादरी पायो निकितसि त दग में थी मूंखे चई साइण तोखे नाहे घुरायो, मां बहाने सां तोखे ॿाहिरि वठी आई आहियां जो तुंहिंजो मुड़ुसु आहे ॾिंगो, तोखे हूअं मोकल न ॾे हा। चए साइण वारनि मिशन आंदी आहे, माण्हुनि खे उन में बंदि था कनि। मां चवां इहा कहिड़ी मिशन आहे? इहो माना टीवी जे लाइ पई चए? हाओ, हितो मूंखे वठी वई आहे, ॻोठ जूं रना धड़ो करे आयूं न थिए। असां इहा मिशन ॾिसूं। टीवी जो हलायूं त टीवी में रेल पई वञे। मायुनि जा हुकरा अड़ी परे थियो रेल जेठो अचे वेंदव, अचे थियूं भॼनी। वॾेरे जी खिल खिलाए, ये साइण बि टहक पई ॾे। बसि उन्हनि जो पहिरियों दफ़ो ॾिठो। भला स्कूल जा ट्यूशन हुई, स्कूल हुया उन महिल जा 3 दर्जा, माना अॼुकल्ह जी मैट्रिक क्लियर। बाक़ी ट्यूशनूं पहिरियों न हूं, पोइ बाद में त आयूं, पर उन्हनि ॿारनि खे ॾींदा हुआ जेके जॾा हूंदा हुआ। हाणे त ॾिसें थी राति जो 9-10 ताईं ॿार वीचारा 3 ट्यूशनूं पढ़ी ऐं अचनि था, वरी सुबुह जो साॻो स्कूल। जहिड़ो झटो हुयो उन्हनि ॾींहंनि में क़िस्मती, माना सफ़ा का वॾी ॻाल्हि थी वञे त। बाक़ी नंढी नंढी ॻाल्हि खे त लेखींदा ई न हा, जा पाण में ॻाल्हाए दरगुज़र करे छॾींदा हुआ।
हथियारनि जी त ज़रूरत ई न पवंदी हुई। जे कंहिंखे चयो हुई न त तरस तुंहिंजे पीउ खे दांह था ॾियूं, माना उफट मरी वियो। भला महिमान नवाज़ी बि मशहूरु रही आहे सिंध जी, उहा कीअं ई? महिमान खे मिज़मान चवंदा हुआसीं असां। हाणे त महिमान खे ज़हमत था कनि, असां रहमत कंदा हुआसीं। मिज़मान पोइ जंहिं वटि बि अचे न, ॿिया सभु उन जी दावत झलींदा ऐं ख़ुशि थींदा त असां ॾे को लड़ी आयो आहे। जंहिं ॻोठ में कंहिंजी शादी थिए न त पोइ सभु ॻोठ वारा वारे वारे सां घोट ऐं कुंवार जी झलींदा हुआ दावत। पोइ घोट कुंवार उन ॾे वञी ऐं दावत खाई ईंदा। तुंहिंजी ऐं ॾाॾे जी बि कयूं दावत, असांजी घटि। जेके वेझा माइट आहे उन्हनि झली, बाक़ी ॿियनि न। छा त ॾाॾा जो खारबास, हिन जी कंहिंसां न लॻंदी, पोइ माण्हू हिन खां लवाईंदा त जेतिरो परे रहो ओतिरो भलो। त ॿियनि खे महीनो महीनो लॻंदो हो, इहो महीनो दावत खाईंदा वठंदा हुआ घोट कुंवार। असां 2-3 ॾींहंनि में फारिग थी वियासीं, बसि तुम्हारे ॾाॾे जी रहाई जे करे। त मुंहिंजी बि दिलि ही, असां जेतिरियूं दावतूं झलियूं त असां बि त ओतिरियूं खाऊं न, पर तुम्हारे ॾाॾे खां माण्हू लवाईंदा। ईअं हूंदो बश।